नाज़रीन ख़बर शामिल कंदासीं। कराची खां तालीम वारे निगरान वज़ीर राना हुसैन जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो। इजलास में शीरी नारे जो सदफ़ अनीस शेख, फौजिया ख़ान ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में तालीमी साल जी शुरूआत, मोकलनि, इम्तिहानी शेड्यूल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। ईंदड़ तालीमी साल 2024-25 अप्रैल में शुरू थियणु घुरिजे। इजलास में तजवीज़ ॾिनी वई आहे। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कराची खां तालीम वारी निगरान वज़ीर राना हुसैन जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में शीरी नारे जो सदफ़ अनीस शेख, फौजिया ख़ान ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में तालीमी साल जी शुरूआत, मोकलनि, इम्तिहानी शेड्यूल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। ईंदड़ तालीमी साल 2024-25 अप्रैल में शुरू थियणु घुरिजे। इजलास में तजवीज़ ॾिनी वई आहे। ख़बर के हवाले से नाज़रीन अवां खे अपडेट क्यों पिया। कराची खां तालीम वारी निगरान वज़ीर राना हुसैन जी सदारत हेठि स्टीयरिंग कमेटी जो इजलास थियो आहे। इजलास में शीरी नारे जो सदफ़ अनीस शेख, फौजिया ख़ान ऐं ॿियनि जी शिरकत। इजलास में तालीम जी शुरूआत, मोकलनि, इम्तिहानी शेड्यूल ऐं ॿियनि मामलनि ते गौर वीचार कयो वियो। ईंदड़ तालीमी साल 2024-25 अप्रैल में शुरू थियणु घुरिजे। इजलास में तजवीज़ ॾिनी वई आहे। वधिक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे असां धरती टीवी जे रिपोर्टर बशीर मीरजत सां। जी बशीर, इजलास के हवाले से अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधायां त असांजे तालीम खाते जी स्टैंड कमेटी तालीमी साल जो जेको अप्रैल खां शुरू जेको जून जुलाई जी मोकलनि दौरान उस्तादनि जी जेका 15 ॾींहंनि जी प्रोफेशनल ट्रेनिंग आहे उहा शुरू करण जी तजवीज़ ॾिनी आहे। जेको इजलास में तालीम ऐं औरतुनि जी तरक़ी वारी सूबाई वज़ीर राना हुसैन जी सदारत हेठि एजुकेशन स्टैंड कमेटी जो जेको इजलास थियो आहे उन मौक़े ते सेक्रेटरी स्कूल एजुकेशन सिंध शेरिन नारे जो, सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन सिंध सदफ़ अनीस शेख, एडिशनल डायरेक्टर डॉक्टर फौजिया ख़ान ऐं कमेटी मेंबरनि शिरकत कई आहे। मुलाक़ात में तालीम साल की शुरूआत, मोकलनि ऐं इम्तिहानी शेड्यूल ऐं ॿियनि मामलनि ते जॾहिं त गौर कयो वियो आहे। इजलास में तजवीज़ ॾिनी वई आहे त ईंदड़ जेको तालीमी साल आहे उहो अप्रैल खां शुरू कयो वञे। जॾहिं त तालीमी सेशन देरि सां शुरू थियण सबबि जेको इंटर जा इम्तिहान आहिनि उहे नतीजा देरि सां जारी कया था वञनि, जंहिं सबबि शागिर्दनि खे जेको आहे सो यूनिवर्सिटी में दाख़िला वठण में मुश्किलातुनि खे मुंहुं ॾियणो पए थो। जॾहिं त सूबाई वज़ीर स्टैंड कमेटी जे जेकी ॾिनल हिदायतूं आहिनि उन ते जेको आहे सो अमल कयो पियो वञे ऐं जेको आहे सो आईंदा जे लाइ उन ते गौर कयो वेंदो। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां इजलास में मौजूदा जेके तालीमी साल आहे उहो अगस्त खां बरक़रार रखण जो जेको आहे इतफ़ाक़ कयो आहे। जॾहिं त जून जुलाई जूं जेके मोकलूं आहिनि इन दौरान उस्तादनि लाइ मुख़्तलिफ़ कोर्स ऐं ट्रेनिंग सेशन कराए वेंदा। अहिड़ो फ़ैसिलो जेको आहे हिन इजलास में कयो आहे। जॾहिं त इजलास में तालीम साल जो जून जुलाई जी जेके मोकलूं आहिनि 1 जून खां जेको आहे शुरू थींदियूं, जेके 31 जुलाई ताईं जारी रहंदियूं, इहा पिणु तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त सियारे जी जेके मोकलूं आहिनि उहे डिसंबर खां जेको आहे शुरू थींदियूं। जॾहिं त मां तव्हांखे ॿुधायां त जेके आम मोकलूं आम ॾींहंनि में थींदियूं आहिनि उन्हनि ते जेको आहे फ़ैसिलो जेको आहे उहो बरक़रार रखियो आहे। इजलास में उहो पिणु फ़ैसिलो कयो आहे त ज़िले सतह ते मोकलुनि जो अॻुवाट इतलाह ॾिनो वेंदो इंतिज़ामिया खे ऐं पाबंद बणायो वेंदो त जीअं हू अॻुवाट ई जेको आहे सो शागिर्दनि खे आगाही ॾियनि। जॾहिं त ईंदड़ तालीमी साल जो इम्तिहान जेको आहे उहो 20 मार्च खां 31 मार्च ताईं जेको मुनक़िद करण जी जेका आहे तजवीज़ ॾिनी वई आहे। जॾहिं त मैट्रिक जा जेके नतीजा आहिनि उहे जेको आहे सो जुलाई जे महीने में पिणु जेको आहे सो उहा तजवीज़ रखी वई आहे। ठीकु आहे, वॾी महिरबानी बशीर तफ़सील ॾियण जे लाइ।